सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क़ जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। लोक सकाफ़ती वरसे जी वारसीअ वारे प्यार भरे पंध में अॼु अव्हां सॼणनि साम्हूं लोक अदब सिलसिले जो 35हों प्रोग्राम, जंहिंमें मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। आलमी उताक लोक अदब सिलसिले जो मशहूर मरूफ़ प्रोग्राम, जंहिं जे हवाले सां लोक अदब ऐं लोक रंग में जेके असांजा सूफ़ी बुज़ुर्ग शाइर आहिनि, उन्हनि सूफ़ी बुज़ुर्गनि जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम अव्हां सजणनि जे समाअतुनि ताईं पहुचाईंदा आहियूं। अॼोके हिन लोक अदब सिलसिले जे 35हें प्रोग्राम जो मौज़ू आहे सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी। जी सजणो, सूफ़ी हज़रत शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जी हिकु तमामु वॾी हस्तीअ जो ज़िक्र करणु असांजे लाइ तमामु ॻरी ॻाल्हि आहे, पर उन सूफ़ीअ जे सनागरनि में गुण ॻाइण वारनि में पंहिंजो नालो ॻणाइण ख़ातिर अॼु ख़ासि प्रोग्राम संदन सालियाने उर्स मुबारक जी निस्बत सां अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह दक्कन में शाह अब्दुल मलक जे हथ ते तसव्वुफ़ ऐं सुलूक जूं मंज़िलूं तय कयूं। ज़ाहिरी इल्म लाइ शाहजहान आबाद में शाह ग़ुलाम मोहम्मद वटि वियो, जंहिंखे पाण तसव्वुफ़ जे राज़नि खां वाक़िफ़ कयाईं ऐं उहा मुहबत ग़ुलाम मोहम्मद खे ठटे वठी आई। पर शेख अॻियां अदब में सजदे अदा करण ते मथस आलमनि जी तनक़ीद थी, जंहिं करे शाह साहब खेसि वापसि वञण जो चयो। शाह इनायत ॻोठ झोक उर्फ़ मीरापुर ग़ारिया या गाजिया वाह भरिसां मीरपुर बठोरे में रही करे इल्म ऐं इरफ़ान जे फहिलाइण में लॻी वियो। शाह साहब जे फैज़ करे परे परे खां माण्हू अची संदसि मुरीद थियण लॻा ऐं हर हंधि हाक वधण लॻी। उन हाक जे करे हिकु त बुलड़ी वारनि सैयदनि जी पीरी मुरीदी घटिजण लॻी ऐं ॿियो ओसे पासे वारनि ज़मींदारनि जो असरु घटिजण लॻो, जंहिंमें नूर मोहम्मद पलीजो ऐं हमल ख़ान जत शामिल हुआ। तोहफ़तुल किराम मुताबिक़ बुलड़ी वारनि सैयदनि मां सैयद अब्दुल वासे बिन सैयद अब्दुल गनी बिन सैयद अब्दुल दलील बिन सैयद दीन मोहम्मद शाह इनायत जे मुख़ालिफ़त में अॻभरो हो ऐं जंहिं वञी उन वक़्त जे ठटे जे नाज़िम लुत्फ़ अली ख़ान खे शिकायत कई। लुत्फ़ अली ख़ान बिना पुछा ॻाछा ऐं मालूमात वठण जे बुलड़ी वारनि सैयदनि खे शाह इनायत सां पाण निबरण जो हुकुम ॾिनो। अहिड़ी इजाज़त मिलण बैदि उन्हनि झोक में शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जी ख़ानकाह मथां हमिलो कयो ऐं शाह साहब जे केतिरनि ई मुरीदनि खे क़त्ल कयो वियो।
क़तुल थींदड़नि जा वारिस जॾहिं हुकूमत वटि फ़रियाद खणी विया त हुकूमत क़ातिलनि जूं ज़मीनूं उन्हनि खे विरहाए ॾिनियूं। यारहं सौ 28 हिजरी 1716 ईस्वी में लुत्फ़ अली ख़ान जी जाइ ते नवाब आज़म ख़ान ठटे जो नाज़िम थी आयो त शाह इनायत जे दुश्मननि संदसि कन भरिया ऐं उन शाह इनायत जी ख़ानकाह वारनि ज़मीनुनि जी ढल वठण जो हुकुम ॾिनो। नवाब आज़म ख़ान ठटे जे नाज़िम जॾहिं ढल वठण जो हुकुम ॾिनो जेका अॻ में माफ़ थियल हुई, शाह इनायत आज़म ख़ान खे चयो त बादशाह तरफ़ां इहा अॻ में ई माफ़ थियल आहे, तंहिं करे अव्हां उन जो मुतालबो छो था करियो। शाह इनायत जे अहिड़े जवाब ते आज़म ख़ान कावड़जी पियो ऐं बादशाह फ़रख़सेर ॾांहुं लिखियईं त शाह इनायत ऐं संदसि मुरीद ढल नथा ॾियनि ऐं बग़ावत लाइ बीठा आहिनि। इन खां पोइ उतां हुकुम आयो त उन्हीअ फितने जी पाड़ पटी वञे, जंहिं ते आज़म ख़ान ऐं यार मोहम्मद कलोड़े पंहिंजूं फ़ौजूं वठी अची झोक शरीफ़ खे घेरो कयो। शाह इनायत जा मुरीद राति जो सरकारी फ़ौज मथां छापा हणी केतिरा ई सिपाही मारींदा रहिया। अहिड़ी तरह 4 महीननि ताईं शाह इनायत जी ख़ानकाह जो घेरो रहियो। नेठि मकालातुश्शरा मुताबिक़ 8 ज़ुल्क़द 1129 हिजरी 31 अक्टूबर 1717 ईस्वी ते जंग शुरू थी। जी सजणो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो 35हों प्रोग्राम सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी जे हवाले सां अव्हां जे साम्हूं अर्ज़ु रखियो वियो आहे। 9 सफ़र 1130 हिजरी 1 जनवरी 1718 ईस्वी ते यार मोहम्मद कलोड़े जे पुट मोहम्मद ख़ान ऐं मीर शहदाद बलोच शाह इनायत खे सुलह करण ते राज़ी करे वरितो। हुन ठाह में उहो फ़ैसिलो थियो त दरवेशनि जी जान ऐं माल खे को नुक़सान न पहुचायो वेंदो। उन ई ठाह खां पोइ शाह इनायत आज़म ख़ान वटि पहुतो त ख़बर पियसि त उहो ठॻीअ जो ठाह हो। नवाब आज़म ख़ान शाह इनायत खे क़ैद करण जो हुकुम ॾिनो ऐं 15 सफ़र 1130 हिजरी मुताबिक़ 7 जनवरी 1718 ईस्वी ते हज़रत सूफ़ी शाह इनायत रहमतुल्लाह अलैह खे शहीद कयो वियो। जी सजणो, ही मुख़्तसर फ़िक्र ऐं फ़लसफ़ो मुख़्तसर सवाने उमरी हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी अव्हां सां वंडीसीं। हाणे पाण हलूं था उन सूफ़ी फ़िक्र जे आलाप सुर ऐं साज़ ॾांहुं।
जो पंख अजा पलतल
बोला जय दिल बोला जय हिंद बोला जय हिंद सोना जय हिंद दिल का इश्क का जाम दिल मस्त मस्त खुदा अल्लाह के मौजूद सदा हो वो बोला के मौजूद जी सजणो लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां अमें सभिनी सजणनि खे भलीकार। अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 35हों प्रोग्राम सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह खे लफ़्ज़नि जी भेटा पेश करण जो ही ख़ासि प्रोग्राम अवां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। अवां पिरनि जा मोहब्बत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम पहुची चुका आहिनि। मां थोराए थो आहियां असांजे मोहतरम साईं निसार अहमद लाशारी साहिब जन जो जेके पाण खे स्टेट बैंक कराची खां ॿुधी रहिया आहिनि। साईं अवां लिखियो आहे जो खेड़े सो खाए। यकीनन इहो हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जो नारो हो। जंहिंजी महिनत हुजे उन्हीअ खे उजूरो मिलणु खपे। कुकुड़ कोरीअ जो ऐं ना वॾेरे जो ईअं न हुजणु खपे। जनाब ज़ुल्फ़कार अली लखण पाण खे ॿुधनि पिया। सजण अवां जी महिरबानी। अवां लिखियो आहे हक़ बेशक हक़ मौजूद सदा मौजूद जी ॿोली अवां खे ॿुधाईसीं। अनवर अली सिंधी प्रोग्राम खे लाइक कनि था। अवां जी महिरबानी। मोहतरम साईं अब्दुल्लाह गफ़ारी पंहिंजे प्रोग्राम खे सम्कनाइनि पिया ॿुधनि पिया। साईं अब्दुल्ला गफ़ार अवां जी महिरबानी। अवां लिखियो आहे साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं निसार अहमद लाशारी लिखनि था हारियुनि लाइ संदन जो तमामु वॾो किरदारु हो। मोहतरम सादिक अली मलिक असांजे सिंध जा नाले वारा ॾात धणी भलोड़ सुघड़ लोक शाइर पाण खे ॿुधनि पिया। उस्ताद सादिक अली अवां खे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अवां जूं मोहबतूं असां सां गॾु आहिनि। अवां जा वॾा वड़ लख लाइक किरोड़ कुर्ब। असांजो मोहतरम दोस्त शोबान लाशारी पाण खे कनाए रहियो आहे प्रोग्राम में शामिल आहे ऐं लिखनि था त इन ॻाल्हि मां वाज़े आहे कल्होड़ा गवर्नमेंट जा हुक्मरान शाह शहीद खून में मुलवस आहिनि। इहो ठाह मुसलमाननि सूफ़ी बुज़ुर्ग सां क़ुरान ते कयो। जंहिंखां पोइ मुसलमान हुक्मरान कल्होड़ा ख़ानदान क़ुरान जा इनहराफ़ी थी करे मुग़लनि हथां शाह खे हुननि शहीद करायो। अजमल ख़ान लाशारी पाण खे कराची खां ॿुधनि पिया। अजमल ख़ान अवां जी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम पाण सां हर प्रोग्राम में गॾु हूंदो आहे ऐं लिखनि था अस्सलाम वालेकुम। आजिज़ साईं बहितरीन प्रोग्राम सूफ़ी शाह इनायत शहीद जो हारी जी तहरीक जो बानी आहे जो खेड़े सो खाए जो नारो ॾेई असुल में शऊर ऐं सुजाॻी पैदा कई। सिंध खे अहिड़ियुनि हस्तियुनि ते नाज़ आहे। जान मोहम्मद जामरी पाण सां गॾु आहिनि। चवनि था माशाअल्लाह मौलवी साहब। जान मोहम्मद अवां जी महिरबानी। वॾा वड़ लख लाइक कुर्ब अवां खे आलमी उताक में भलीकार चऊं था। जी सजणो काफ़ी ॾिहाड़नि खां असां पंहिंजे प्रोग्राम में उस्ताद अब्दुल गफ़ूर खे शामिल नाहे कयो
ऐं हाणे हलूं था उस्ताद अब्दुल गफ़ूर जे सुहिणे सुर ऐं साज़ अंदाज़ ऐं आलाप ॾांहुं ऐं इन उमेद सां तव्हां मूंसां गॾु हूंदा। कलम का धरियों लिखे लो कलम जो लिखे लो कलम जो गालियों सब परियों हसन बोक्यवरियों किस्सा करी तो कहला करे दिल उदास यारा हल्या व्या करे दिल उदास यारा हल्या व्या कोई दुआरे बेचारा हल्या व्या कोई दुआरे बेचारा हल्या करे दिल उदास तो झुड़ भाइया मुके नथे लगे लुक जंडी चढ़ो जान से डोरिया बीती दुख में मारन लेके बुक मुके सिक दस यार जे करे दिल उदासी यारा रे अल्लाह करे दिल उदासी यारा हल्या व्या कोई दुआरे बेचारा हल्या व्या करे दिल उदासी पक्के कोया पक्का किन
सयुदामी आजी दिया पखिड़ा उडामी ही पिंजरो छॾे विया हिते जान हुआ ॼण हू लालण लॾे विया पखिड़ा उडामी पिंजरो छॾे विया हिते जान हुआ ॼण हू लालण लॾे विया जॾो जी करे जिया सियारा रे अल्लाह जॾो जी करे जिया सियारा हलिया विया दुआरे वेचारा हलिया विया करे दिल उदासी यारा हलिया विया करे दिल उदासी यारा हलिया विया दुआरे वेचारा हलिया विया करे दिल उदासी सजण सुमवारा सुहारा गयला सजण सुमवारा सुहारा हलिया विया कोई ऐं दुआरे वेचारा हलिया विया करे दिल उदासी यारा गयला करे दिल उदासी यारा हलिया विया कोई ऐं दुआरे वेचारा हलिया विया करे दिल उदासी करे दिल उदासी प्यारा हलिया विया उस्ताद अब्दुल गफ़ूर जो आवाज़ अवां जे समाअतुनि ताईं। जी सजणो अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो 35हों प्रोग्राम सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी अज़ीम हस्ती संदन उर्स मुबारक जे हवाले सां अॼोको प्रोग्राम अवां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में अव्हां भी शामिल हूंदा आहियो पंहिंजा मोहब्बत भरिया मैसेज प्यार भरिया पैगाम ऐं सिक भरिया सनेहा मोकिले करे ऐं पंहिंजे मोहब्बत जो इज़हार कंदा आहियो। मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद उस्मान महर जो पाण लिखनि था सिंध सां इश्क जो इज़हार कोई ईअं करे। यकीनन असांजी धरती सिंध अमड़ जंहिंजी ॿोली प्यारी जंहिंजी लोली प्यारी जंहिंजो इश्क प्यारो जंहिंजी सिक ऐं सुरूर वारी मोहब्बत वारी ॿोली हुजे उन जा माण्हू बि सूफ़ी फ़िक्र ऐं अमुन पसंदि थियनि था। मोहतरम दोस्त सादिक अली मलिक साहब लिखनि था माशाअल्लाह बहितरीन प्रोग्राम जूं वाधायूं ऐं दिलबर अली मलिक दिलरुबा मलिक ॾियाणी करमपुर ही सादिक अली जा साहिबज़ादा आहिनि दिलबर अली ऐं दिलरुबा अव्हां खे भलीकार आलमी उताक में। शहबाज अली शोरो ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मां लिखनि था अस्सलाम वालेकुम साईं तमामु बहितरीन मौज़ू आहे प्रोग्राम जो। मोहतरम हाशिम लतीफ़ी गाहो पाण सां गॾु हूंदो आहे रोज़ जे मामूल जियां हिन आलमी उताक में पाण चवनि था त अव्हां जे महिनतुनि खे सलाम मोहम्मद हाशिम अव्हां जी महिरबानी।
जोखियो नईम पंहिंजे प्रोग्राम में गॾु हूंदो आहे ऐं उन पंहिंजे सिक भरियूं सिटरूं मोकिलियूं आहिनि फ़ारसी ॿोलीअ जूं मुजस्सिम सूरत नूर इलाही तमाशा करद अशियारा कमाही बज़ाते अंदर सिफ़ाते ख़्वेश सारी तसर्रुफ़ बरहमा आलवाश जारी। मां भलीकार चवां थो इंडिया गुजरात कच्छ भुज वारे इलाइक़े राह खेंगार जी नगरी ॻोठ फुलाए खां अली मोहम्मद मुतवा गॾु आहिनि। अली मोहम्मद साईं, अव्हांखे आलमी उताक में भलीकार चऊं था। असांजे हिन लोक अदब सिलसिले जे सिलसिलेवार 35 प्रोग्राम में गॾु आहियो। अव्हांजा वॾा वड़ लख लाइक किरोड़ कुर्ब। असांजो मोहतरम उस्ताद सादिक अली मलिक साहब पुछनि था त साईं आलमी उताक जो टाइम तब्दील कयो अथव छा? न साईं, टाइम तब्दील न आहे। जीअं त हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक हली रहियो आहे, उन सिलसिले में असां इरादो कयो त भिटाई घोट सां गॾु हिन सूफ़ी बुज़ुर्ग खे बि लफ़्ज़नि जी भेटा पेश कजे ऐं इन जे करे उन जे ख़ुसूसी प्रोग्राम जे हवाले सां असां ही हज़रत शहीद शाह इनायत सूफ़ी रहमतुल्लाह अलैह जो प्रोग्राम रचायो आहे। मोहतरम वहीद मुतवा साहब पाण सां गॾु हूंदा आहिनि हिन प्रोग्राम में। कच्छ भुज बने वारे इलाइक़े गुजरात इंडिया खां। वहीद साईं, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं यकीनन ही प्रोग्राम पंहिंजे मुक़ररु वक़्त खां हटी करे असां करे रहिया आहियूं हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह खे लफ़्ज़नि जी भेटा पेश करण जे लाइ। जीअं त ही प्रोग्राम हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां आहे, पर अव्हांजा मोहब्बत भरिया मैसेज बि शामिलु कंदो हलां। मदीने मुनव्वरा खां नाले वारो शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो पाण सां गॾु हूंदो आहे ऐं मोहम्मद मोहसिन पंहिंजे ताज़ी लिखणी हिन प्रोग्राम में शामिलु कई आहे, जेका दिलि चाहे थी अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाइजे। हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जो खेड़े सो खाए जो नारो ॾेई करे हक़ जे इमाम अॻवान रहनुमा रहबर हुजण जो दलील ॾिनो ऐं यकीनन उन जी इन ख़ूबीअ खे असांजे ख़ूब शाइरनि ॻायो आहे ऐं उहो सच जी ॿोली आहे, हक़ जी ॿोली आहे। उन हक़ ऐं सच जे हवाले सां मोहम्मद मोहसिन अव्हां सिक भरियूं सिटरूं मोकिलियूं आहिनि। अव्हांजी महिरबानी। सजणनि जे साम्हूं मोहम्मद मोहसिन जी ताज़ी तख़लीक़। मोहम्मद मोहसिन लिखनि था, अञा सच मां घणो चवंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि, न कंहिंजे दबाव में ईंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। अलाह रसूल जा दुश्मन असांजे दीन जा दुश्मन थियनि बर्बाद दुआ घुरंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। यहूदी नसारा ईसाई असांजा से सजण नाहिनि, मां गुमराहनि सां कीअं गॾिबुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। था खीर पिया क बचड़ा किथे कुहनि मरदूद काफ़र पिया, अखियूं सो कीअं ॾिसी सघंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। फ़लस्तीनियुनि वीचारनि ते थो इसराईल हमला करे, यहूदियुनि ते लानत विझंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। मुसलमाननि मथां मुश्किल अगरि ईंदी त उन वेले करे कीअं माठ मां वेहंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। फ़हाशी फ़िल्मूं हर जा था हलाइनि होटलुनि वारा, इहा बदमाशी कीअं सहंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। भली बंदूक भाड़ी हण, न इन कारतूस सां किरंदुसि, ख़ुदा मारे त पोइ मरंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। कंहिंखे हक़ मुंहं ते चवणो मां चई ॾींदुसि सिधो मोहसन, हक़ीक़त खां न कॾ हटंदुसि, आहियां लेखक पियो लिखंदुसि। वाह वाह मोहम्मद मोहसिन, अव्हांजी हक़ीक़त भरी तख़लीक़।
मोहतरम दोस्त, साईं बख्श पालारी लिखनि था गुड अव्हां खे प्रोग्राम आलमी औताक में भली कार चऊं था। सिराज जोखियो पाण सां गॾु आहे। सिराज साईं, अव्हां खे बि आलमी औताक में भली कार चऊं था। साईं बख्श पालारी लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं, अॼु आउं पहिरियों दफ़ो ही प्रोग्राम ॿुधां पियो। ज़बरदस्त प्रोग्राम। साईं बख्श, अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जी महिरबानी जो अव्हां सजण कनायो पिया ऐं ॿुधो पिया। कच्छ भुज वारे इलाइक़े कच्छ जे पटनि तां अली मोहम्मद मुतवा इंडिया गुजरात खां पंहिंजे मोहबत भरियो मैसेज मोकिलींदे लिखियो आहे, सार लही वञ सजण मुंहिंजो सुॾकनि में आ साह, सार लही वञ सजण मुंहिंजो सुॾकनि में आ साह, दर्दनि दिलि में दूहां ॿारिया लॻी अंदर में बाह, ग़मनि कयो ग़मगीन मुंहिंजो निड़ीअ में आ साह, सिका तुंहिंजी सालनि खां उहा अची लाह, नाहे का वाह तो सवाइ सुपरी। सजण अव्हां लिखियो आहे शाह लतीफ़। बहरहाल अव्हां इहा तख़लीक़ जेकॾहिं लतीफ़ साईं जी आहे त उनजो दास्तान ऐं सुर लिखो हा त तमामु बहितर थिए हा ऐं तमामु असांजे इल्म में बि वाधारो थिए हा। अली मोहम्मद, अव्हां जी महिरबानी, अव्हां पंहिंजे मोहबत भरिया मैसेज मोकिलिया, लख लाइक किरोड़ कुर्ब। शहबाज अली शोरो लिखनि था, दर्द वाली रखदीद मियाँ वहदत दी वणजारी होके ॾेंदी, दर दर हल में मज़ीद मियाँ, सर्दी सौदे सूरिह करेंदे, सूरी चढ़ थी वन शहीद मियाँ, मारी मदद को मिल दूर करो, छोड़ वञे यहूदी यज़ीद मियाँ, हुबुल वतन ईमान असाडा, मुराद करी इहा ईद मियाँ। मुराद फ़क़ीर कल्होड़नि जे दौर जो शाइर, उन जी तख़लीक़ अव्हां मोकिली, अव्हां जी महिरबानी। साईं बख्श लिगारी पंहिंजे प्रोग्राम में शामिल आहिनि। साईं बख्श, अव्हां खे आलम औताक में भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे त माशा अल्लाह हक़ मौजूद साईं सूफ़ियुनि जे सरताज शाह इनायत शहीद जो उर्स जारी, शहीद जे हवाले सां कुझु ॿुधाइजो। जी सजण, शुरूआत प्रोग्राम जी में बि सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां अव्हां सजणनि सां संदन कुझु ज़िंदगी जे हवाले सां वंडियो आहे ऐं अञा बि अव्हां सां संदन ज़िंदगी जे मुतालिक़ कुझु तारीख़ी ऐं तहक़ीक़ी ॻाल्हियूं सले रहिया आहियूं। जी सजणो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो ही 35हों प्रोग्राम सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां आहे ऐं यकीनन असांजी सिंध सरज़मीन ऐं सिंध जे हवाले सां तहक़ीक़ ऐं तारीख़ खे जॾहिं पाण पढ़ूं था त 12वीं सदी हिजरीअ वारो अरसो सिंध लाइ सूरनि ऐं मुसीबतुनि वारो दौरु हो। मुग़लनि जी हुकूमत कमज़ोर थी चुकी हुई। ठटे में मुग़लनि जा गवर्नर जल्दी तब्दील थींदा थे रहिया। उन दौर में सिंध वासियुनि में हिक ॿिए लाइ बुग़्ज़ कीनो साड़ वधी वियो हो। मुग़लनि जे गवर्नरनि जा ज़ुल्म, ज़मींदारनि जूं ज़्यादतियूं ऐं ॾुकार, उहे सभु मुसीबतूं अची सिंध ते कड़कियूं हुयूं। अल्लामा दाऊद पोटे मरहूम कहिड़ो न सही लिखियो आहे त उन वक़्तु ठटे जो नाज़िम लुत्फ़ अली ख़ान मज़ूल थी चुको हो ऐं संदसि जाइ ते नवाब आज़म ख़ान दहलीअ पारां मुक़ररु थियो हो। संदसि अटकल 4 सालनि जो अरसो अहले सिंध लाइ नहूसत जो ज़मानो हो। हिकु त मुल्क में सख़्तु ॾुकार पियो ऐं ॿियो त उन वक़्त में हक़ शनास हज़रत शाह इनायतुल्लाह जी शहादत जो वाक़ियो पेश आयो। हीअ हिकु हक़ीक़त आहे त शाह शहीद जी सवानह ऐं संदन कारनामनि बाबति सभ खां घणो ऐं मयारी कमु सैयद हसामुद्दीन राशिदी मरहूम कयो। शाह इनायत शहीद जी सवानह जा माख़ज़ ऐं सिंध जो पहिरियों ज़रई सुधारक
संदन इहे ॿई मकाला हिन सिलसिले में वॾी अहमियत रखनि था। उन खां अलावा 2-3 किताब ऐं चंद मकाला लिखिया विया आहिनि, पर अञा घणे कम करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त संदन ख़लीफ़नि ऐं तरीक़नि जे सिलसिले बाबति वधीक खोजना जी ज़रूरत आहे। हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे नंढपिण ऐं जवानी ते नज़र रखूं था त शाह शहीद जी विलादत ऐं नंढपिण बाबति तज़किरे निगारनि तफ़सील सां कोन लिखियो आहे। इहा शिकायत अल्लामा दाऊद पोटे पिणु पंहिंजे मकाले में कई आहे। बहरहाल शाह शहीद जी विलादत 1165 हिजरी में थी। 3 भाइर हुआ, जिन मां शाह इनायत विचों हो इब्तिदाई तइलीम पंहिंजे वालिद मखदूम फज़लुल्लाह खां हासिलु कयाऊं। उन खां पोइ हक़ जी तलाश में सैर सफ़र ते निकिता। मियाँ मुहम्मद अमीन नक्शबंदी, शाह हमज़ो ऐं मियाँ इब्राहिम कातियार सफ़र में साणनि गॾु हुआ। सैर सफ़र कंदे मुल्तान आया ऐं साल खनि शेख शमसुद्दीन मुल्तानी जी ख़िदमत में रहिया। उन खां पोइ ॿिया घणाई शहर घुमंदे आख़िर हैदराबाद दखन में शाह अब्दुल मलिक जीलानी जा मुरीद थिया। उते मुर्शिद जे इरशाद मूजिब बांस जे बेलनि में ख़ूब रियाज़तूं कयाऊं। मुर्शिद मथनि घणो महिरबान थियो ऐं मथनि एतिरी त फैज़ जी पालूट कयाऊं जो कमाल जे दर्जे खे रसिया। नेठि हिकु ॾींहुं पंहिंजे मुर्शिद खां वतन वरण जी इजाज़त घुरियाऊं। शाह साहब खेनि इजाज़त ॾिनी ऐं संदन आॾो 3 सूखड़ियूं रखियाऊं त हिननि मां का बि हिकु खणो। उहे हुयूं तरार, तस्बीह ऐं कौरो। हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जन तरार खईं। तंहिं ते संदन मुर्शिद फरमायो त इन जो उजूरो वॾो आहे। शाह इनायत जवाब में अर्ज़ु कयो त सिर हाज़ुर आहे। पोइ खेनि हिदायत कयूं त माठ ऐं सब्र करे सिर ॾिजो। मुर्शिद खां मोकिलाए वतन मोटी आया। वाट ते घणाई संदन मुरीद थिया। उन्हनि मां 500 मुरीद साणनि गॾु आया, जेके वरी वापसि हिंदुस्तान न विया। शाह शहीद 4 शादियूं कयूं हुयूं। पहिरीं पंहिंजे चाचे मखदूम मुहम्मद उमर जी न्याणीअ सां, जंहिंमां खेनि औलाद कोन थियो। ॿी कच्छ जे राजा जे ख़ानदान मां कयाऊं, जंहिंमां खेनि हिकु फ़र्ज़ंद ॼाओ जंहिंजो नालो शाह ख़लीलुल्लाह हो, जेको शाह इनायत जी शहादत वक़्तु पंहिंजे नानाणनि में हो, जितां पोइ ईरान वियो। टीं शादी ठट्टे जे मखदूम इस्माइल जी भेण सां कयाऊं। उन मां खेनि को औलाद कोन थियो। चौथीं शादी ठुकरनि सोढनि जे घराणे मां कयाऊं, जंहिंमां उहे ठाकुर सोढा जेके आहे उन घराणे मां, जंहिंमां खेनि 2 फ़र्ज़ंद थिया, पीर इज़्ज़तुल्लाह शाह ऐं पीर सलामुल्लाह शाह। वालिद जी शहादत वक़्तु पीर इज़्ज़तुल्लाह शाह मौजूदु न हो ऐं पीर सलामुल्लाह शाह महीने सवा जो मासूम ॿार हो। संदसि विलादत शहादत वारे साल थी हुई। हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे तरीक़त जे सिलसिले खे जॾहिं पसजे थो, परखिजे थो त मीर अली शेर काने तोमारे सलासिल ऐं मयार सालिका तरीक़त में शाह शहीद जो जेको तरीक़त वारो सिलसिलो ॾेखारियो आहे,
तन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। पीर हसामुद्दीन राशिदी लिखियो आहे त मथिएं सिलसिले ऐं उन खां अवल वारे सिलसिले में फ़र्क़ु आहे, जेको गौर करण ऐं तहक़ीक़ करण जे क़ाबिल आहे। कॾहिं वक़्तु मिलियो त उन सिलसिले में आउं पंहिंजी तहक़ीक़ ज़रूरु पेश कंदुसि। ख़ुशकिस्मती सां खेनि गुलदस्ते सुलहा सूरत जो नुस्ख़ो मिली वियो। उन जो ज़िक्र कंदे लिखियो अथनि त हिन वक़्त ताईं असांखे फ़क़ति हिकु मालूम हो त शाह शहीद शाह अब्दुल मलक दखनीअ खां बातिनी तइलीम हासिल करे उन जो ख़लीफ़ो थियो, लेकिन शाह अब्दुल मलक खां अॻिते जे सिलसिले में इख़्तिलाफ़ हो। ख़ुशकिस्मतीअ सां मज़कूर तज़किरे ऐं उन्हीअ तलाई सिलसिले जूं सभई कड़ियूं शाह फ़ाज़िल सूरतीअ जे ज़िमन में महफ़ूज़ कयूं वियूं आहिनि, जे हिन रीत आहिनि। शाह फ़ाज़िल ख़लीफ़ो हो शाह पीर मोहम्मद औरंग आबादीअ जो, इहो शहबाज़ मलकरत शाह इनायत शहीद जो, उहो शाह अब्दुल मलक जो, उहो शेख शाहीअ जो, उहो शाह बहाउद्दीन जो, उहो मखदूम अबुल फ़तेह जो, उहो मखदूम इब्राहीम जो, उहो शमसुद्दीन जो, उहो बहाउद्दीन दौलत आबादीअ जो, उहो अबुल अब्बास अहमद जो, उहो मीर हसन जो, उहो सैयद मूसा क़ादरीअ जो, उहो सैयद अलीअ जो, उहो सैयद मोहम्मद बगदादीअ जो, उहो सैयद हसन बगदादीअ जो, उहो सैयद मोहम्मद बगदादी जो, उहो अबू सालेह नसर फ़खरुद्दीन जो, उहो सैयद अब्दुर्रज़ाक़ जो, उहो हज़रत गौस आज़म सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो हुयो। जी सुरिणो, शाह इनायत जॾहिं दखन मां मोटियो त हुन अल्लाह जी इबादत सां गॾोगॾु ख़ल्क़ जी ख़िदमत खे पंहिंजो शेवो बणायो, पंहिंजी अबाणी ज़मीन खे गॾियल मिल्कियत क़रार ॾिनाऊं। पीर हसामुद्दीन शाह राशिदी लिखियो आहे त संदसि अहल ख़ानदान ऐं संदसि मुरीद या हारी नारी गॾिजी ज़मीन में हर काहींदा हुआ। आमदनी ऐं पैदावारी ते सभिनी जो गॾियल हक़ हो ऐं वंडण वक़्तु हर को हिकु जेतिरो अन्न विरहाए खणंदो हो। संदन फ़क़ीरी इंसान दोस्ती ऐं हिन नए ज़रई निज़ाम सबबि केतिराई मिसकीन हारी पंहिंजे ज़मींदारनि खे छॾे अची गॾियल मिल्कियत में शरीक थिया। तर जे पीरनि जा केतिराई मुरीद पंहिंजनि मुर्शिदनि खे छॾे अची शाह इनायत जा मुरीद थिया। तंहिं करे पीरनि, मुर्शिदनि, ज़मींदारनि, जागीरदारनि ऐं मज़हबी अॻवाननि संदन ख़िलाफ़ साज़िश सटी। नतीजे में झोक वारी जंग लॻी। उन वक़्तु संदन 24,000 जान निसार मुरीद हुआ। पंहिंजनि मुरीदनि जो जोश ॾिसी खेनि चयाऊं त बाबा महबूब हक़ीक़ी नाज़ कयो आहे, असां न्याज़ कंदासूं। तॾहिं ख़लीफ़नि अर्ज़ु कयो त क़िबला असांखे बि इजाज़त ॾियो त शहीद थियूं। तंहिं ते मीर जानुल्ला शाह खे हुकुम कयाऊं त तव्हां रोहड़ी वञो। ख़्वाजा उबैदुल्ला खे अजमेर वापसि वञण जो इरशाद थियो। शाह अब्दुल लतीफ़ ठटवी खे ठटे वञण जो हुकुम मिलियो ऐं मोहम्मद इस्माइल खे पिणु ठटे वञण जो अमरु थियो।
किन ॿियनि खे पिणु इजाज़त ॾिनऊं त पंहिंजे पंहिंजे शहर हलिया वञनि। बाक़ी 24,000 मुरीदनि में सुलेमान हिंदी पिणु शामिल हो, जेको हिंदुस्तान खां साणनि गॾु आयो हो। उन्हनि फ़क़ीरनि मां 2,400 ताज पहिरियल हुआ। झोक वारी जंग में उहे सभु फ़क़ीर शहीद थिया, जिन खे 7 खूहनि में दफ़नायो वियो। उन्हनि खूहनि खे गंजे शहीदां सॾियो वेंदो आहे। हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी सिफ़त ऐं साराह तमामु घणी बयानु कई वई। संदन किरदार खे साराहियो वियो। जॾहिं उहो किरदारु साराह जोॻो बणियो त संदन सैर सफ़र जो सभई सऊबतूं ऐं हक़ीक़तूं ॾिसी करे अक़ीदतमंदनि जो मेड़ो तमामु वधी वियो। जॾहिं अक़ीदतमंदनि जो मेड़ो वधंदो वियो त उन वक़्तु उन दौर जे मजूसी मुलनि ईअं खणी चइजे त उहे वजही मुला जेके वजह जे करे इन मुलाइप वारे उन किरदार में शामिल थिया हुआ, उन्हनि जो हसद करणु ऐं संदन विलायत जो वास परे परे ताईं पखिड़िजी वञणु। तंहिं करे बेशुमार अक़ीदतमंदनि जो वटनि हाज़िर थियणु उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सबबि दुश्मननि संदन ख़िलाफ़ साज़िश सटी। ऐं उहा साज़िश सटण में फ़र्ख़सेर खे भड़कायो वियो। शाह शहीद पंहिंजनि ख़लीफ़नि खे फ़रमायो त हीउ महबूब हक़ीक़ी जो नाज़ आहे। फ़र्ख़सेर खे फ़सादनि जो बादशाह ऐं क़ातिल खे शिमिर सॾियो अथऊं। जॾहिं शाह खे शहीद करे संदन सिर मुबारक नेज़े ते सवार कयो वियो त बेदल उन खे असरा बेअबदी आयत सां तहबीर कयो आहे। ॼण आशिक़ मुहबत जो मेराज खे रसियो। क़सीदे तारीख़ शहादत साहिबाने करीमा शहीदाने हज़रत मीरा तमामु हिकिड़ो वॾो मुक़दस शहादत जो फ़लसफ़ो बयानु कयो आहे। जी सॼणो अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक़ ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो ही 35हों प्रोग्राम सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह खे लफ़्ज़नि जी भेटा पेश करणु ऐं संदन सवाने उमरी खे ऐं संदन फ़रमान खे सम्झण जे हवाले सां ही ख़ासि प्रोग्राम अवां जे लाइ पेश करे रहिया आहियूं। मां थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो जेके पंहिंजे मुहबत भरिया मैसेज मोकिले मूंसां शामिल आहिनि। नूर हसन लाशारी लिखनि था माशाअल्लाह। शहबाज़ अली शोरो लिखनि था पोइ जहिड़ी सफ़ाई सूफ़ीअ खे तहिड़ी संजन हुए, हिते आहे को न को मर्द न का जूए, ॻुझ अंदर जूं ॻाल्हियूं अंदरि पेठो चूए, सादिक आहे सोए जंहिं अंदरि हू हली वियो। ॾिनो सिर ॾिख ते सूफ़ियुनि जे सरदार, ॾिनो सिर ॾिख ते सूफ़ियुनि जे सरदार, ॻाए ॻाल्हाइणो थियो सिर धड़ाई धार, कंदो केर कवार जो कलमे सी काटियो। शहबाज़ अली लिखे थो नातो थी नीह निभायां, इश्क बीठो मैदान मल्हाए, सूरह सिर जो सांगो लाहे, जीअरे जिस्म जलायो जलायो, चई ॿियनि खे छा त ॿुधायां, इश्क केॾा ही कम कराया, करबल में आणे घोट घुराया, कूफिन कूड़ कमायो कमायो,
अंग अज़ल जो लिखे ॾांहुं भायां शमसुल हक़ जी खल खुलायई सूर्य ते मंसूर मारायुई अन हक़ त अलायो अलायो इश्क बीठो मैदान मल्हाए जियरे जिस्म जलायो जलायो जिल्द जिस्म खां जुदा करे लाहियां अंग अज़ल जो लिखियो भाड़ियो सूफ़ीअ जो सिर नेज़े चाढ़ियो सरमद सीस कपायो कपायो सूफ़ीअ जो सिर नेज़े चाढ़ियो सरमद सीस कपायो कपायो नाज़ तुंहिंजा इहे गुण थी ॻायां चीज़ल आहिनि कहिड़ियूं ॻाल्हियूं आशिक़ मारे ॾसे थो भालियूं पेरड़ो पुरजी पायो पायो इश्क अवेरो कुन में कायां सूफ़िया सोराम सूफ़ी। यकीनन शहबाज़ अली अव्हां जो मोहब्बत भरियो मैसेज असां पंहिंजे प्रोग्राम सभिनी सॼणनि ताईं पहुचायो आहे। मां थोराइतो आहियां मोहम्मद दाऊद बाखड़ो पाण सां ससुई पुनू जे पार लसबेले बलोचिस्तान खां पंहिंजी कचहरी में शामिल आहिनि। असगर अली अबड़ो पाण सां गॾु आहिनि, सलाम चवनि था। भाउ वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। शाइर अयाज़ जान पालारी पाण सां गॾु आहिनि। अयाज़ जान अव्हां खे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां जूं मोहबतूं चाहतूं असां सां गॾु आहिनि। वहीद मुतवा पाण सां गॾु आहिनि कच्छ भुज वारे इलाइक़े खां। मौली अब्दुल वाहिद लिखनि था वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। मौलवी अब्दुल वाहिद ख़ुशि रही शाल अदा आजिज़ रहमतुल्लाह तो मूंसां जहिड़ो पंहिंजाइप जो रवैयो रखियो ऐं मुंहिंजी हीसियल हीअं खे हिकु नई शक्ति बख़्शी उन लाइ मूं वटि लफ़्ज़नि जी खोट आहे। अब्दुल वाहिद साहब अव्हां जी महिरबानी। अव्हां खीरूं लहिणो जो अव्हां पंहिंजे हिंदुस्तान मां सिंधी अदब सिंधी लोक अदब ख़ासि तौर ते उन सां चाह रखो पिया ऐं असां सां गॾु हूंदा आहियो। असांखे तमामु घणी ख़ुशी हूंदी आहे अव्हां जहिड़ा सॼण असांजे हिन इश्क वारे आलाप में शामिलु हुजनि। इहो अंदाज़ ई तमामु निरालो आहे इश्क जे आलाप जो। मोहतरम ग़ुलाम नबी मेमण ताहिरी पाण सां गॾु आहिनि। ग़ुलाम नबी अव्हां खे आलम उताक में भली कार चऊं था। सनाउल्ला जोखियो अव्हां बि असां सां गॾु आहियो। मोहम्मद मोहसिन कासमी अव्हां जी महिरबानी। सनाउल्ला जोखियो सां गॾु मोहतरम मोहम्मद साले अब्बासी लाड़काणे खां पाण सां गॾु आहिनि ऐं आलम उताक प्रोग्राम में मोहम्मद साले अव्हां खे बि आलम उताक में भली कार चऊं था। जी सॼणो अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सूफ़ियुनि जे सरवाण सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां अॼोके प्रोग्राम में अव्हां सां कचहरी करे रहिया आहियूं। सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह खे सन 1130 हिजरी में जॾहिं शहीद कयो वियो हो त शहीद यकीनन अल्लाह जो क़ुरान बि चवे थो त शहीद ज़िंदह आहिनि ऐं शहीद कॾहिं मरंदा न आहिनि। सिर मुबारक शहीद हज़रत सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जूं हिकु करामतूं आहिनि त शाह इनायत खे शहीद करे जॾहिं संदन सिर मुबारक ठटे खणी आया तॾहिं उते सिर मुबारक जो गश्त करायाऊं। ठटे जो हिकु फ़क़ीर जेको सदाईं माठ में रहंदो हो तंहिं सिर मुबारक ॾिसी चयो त पेर पिरियां जे पिड़ में कंहिं चई त पाए। हिकदमि सिर मुबारक जवाबु ॾिनो त उमर यस्त के किस्से मंसूर कुन। हुन शुद्ध झोक वारी जंग खां अॻु मखदूम मोइन खेनि चवराए मोकिलियो हो त जिगर शेर नदारी सफ़र इश्क मकन। सिर मुबारक खे घिटियुनि में गश्त कराईंदा जॾहिं मखदूम ठारे मखदूम मोइन जे घर वटां आया
त इतफ़ाक़ सां हू पंहिंजे घर जे दर ते बीठो हो। उन वक़्तु सिर मुबारक हेठियों शेर चयो जेको ॼण मखदूम ठारे खे जवाबु हो ऐं पंहिंजे मुर्शिद अब्दुल मलिक जे फ़रमान जी तकमील हुई। सिर दरे कदम या फ़िदा शुद्ध चेबुजा शुद्ध ई बार गिरां बुअद अदा शुद्ध चेबुजा शुद्ध। फ़ारसी जा लफ़्ज़ आहिनि। शाह शहीद रहमतुल्लाह अलैह जन जे सिर मुबारक घिटियुनि में ॻाल्हाए इहो दलील ॾिनो हो त शहीद ज़िंद आहिनि। हज़रत शाह शहीद जो औलाद खेनि 3 फ़र्ज़ंद हुआ जंहिंजा नाला अॻ में बयानु थी चुका आहिनि। वॾे फ़र्ज़ंद शाह ख़लीलुल्लाह जो की क़दर अहवाल ॾिठो वियो आहे। हिते संदन बे औलाद जो मुख़्तसिर अहवाल ॾिनो वञे थो। उन में जेका ॿी औलाद आहे उन जो ज़िक्र बि मां सां कयूं त शाह इज़्ज़तुल्लाह शाह शहीद जो विचों फ़र्ज़ंद हो। झोक वारे सान्हे वक़्तु मीरापुर में मौजूदु न हो। शाह शहीद जी शहादत खां पोइ पढ़ो घुमरायो वियो हो त जिते बि को सूफ़ी ॾिसो त उन खे क़त्ल करे सिर खणी अचो ऐं इनाम हासिलु करियो। इन सिलसिले में मीर अली शेर कान लिखियो आहे त उन खां पोइ शहादत खां पोइ नवाब शहर में पढ़ो घुमराए छॾियो हो त को बि माण्हू या अल्लाह जो नारो न हणे जेको हुकुम अदूली हूंदो ऐं उहो अदालत जे हुकुम जी इनहराफ़ी कंदो तंहिंखे तरार जे धार सां रखियो वेंदो। इहे ॻाल्हियूं मुल्का मुल्क मशहूरु थी वियूं। जॾहिं अजमेर वारे ख़लीफ़े ख्वाजा अब्दुल्ला उर्फ़ हामिद खे उन सान्हे जी ख़बर पई त ॾाढो ॾुखु थियुसि। दहली जो हाकिम संदसि मोतक़िद हो। हुन वटि वञी पंहिंजे मुर्शिद जे लाइ सिफ़ारिश कई। बादशाह खे क़ाइल करे सूफ़ियुनि जे सिर वढण वारो हुकुम मनसूख़ करायईं ऐं सिंध अची शाह इज़्ज़तुल्लाह खे गादीअ ते वेहारियईं। शाह इज़्ज़तुल्लाह सन 1182 ईस्वी में विसाल कयो। उन खां ॿियो फ़र्ज़ंद हुयो शाह सलामुल्लाह। शाह शहीद जो 3 फ़र्ज़ंद हो। संदन विलादत 1130 हिजरी में यानी शाह इनायत जी शहादत वारे साल थी। उन वक़्तु संदन उमिरि महीनो सवा हुई। अनीसुल मसाकीन में आयल आहे त जॾहिं सूफ़ी साहब जी शहादत जो वक़्तु वेझो आयो तॾहिं पाण अंदरि सोबली में विया त उन वक़्तु शाह सलामुल्लाह पींघे में सुतल हो। जॾहिं हवेली अंदरि शहीद शाह इनायत आया त पंहिंजे फ़र्ज़ंद खे ॾिठऊं पींघे में सुतल हो। संदन भरिसां बीही पंहिंजो ताज मुबारक लाहे संदन सेरांदी रखियाऊं ऐं पंहिंजी गोदड़ी पिणु संदन पासे में रखियाऊं। शाह सलामुल्लाह जॾहिं 15-16 वरियनि जा थिया त ठटे वञी शाह अब्दुल लतीफ़ ठटवी सां मिलिया जंहिंखे अलाह वारी वाट ॾसी पोइ उतां मोटी मीरापुर आया जितां बिना कंहिं खां मोकिलाइण जे सैर सफ़र ते निकिता। कुझु फ़क़ीर बि संदन पोयां हलंदा रहिया तां जो रियासत ख़ैरपुर में ॾेर आवरीअ वारे भिट ते अची वेही रहिया। उहा भिट रोहड़ीअ खां अटकल 100 किलोमीटर ओभर तरफ़ नारे जे वेझो आहे। 1200 वरिह उते रही रियाज़तूं कयाऊं। पोइ हाणोके तजल शरीफ़ वारे हंधि आया। जॾहिं संदन विसाल जो वक़्तु वेझो आयो तॾहिं पंहिंजनि मुरीदनि खे चयाऊं त असांखे हिते दफ़न कजो। असांजा अज़ीज़ उन्हीअ लाश पाण चयूं त असांखे हिते दफ़न कजो। असांजा अज़ीज़ असांजा लाश मीरापुर खणाए वेंदा पर असांजो रूह हिते हूंदो यानी गॾु मीरापुर में सॾु तजल में। संदन विसाल 1183 हिजरी में थियो। मुरीदनि वसीयत मूजिबि खेनि उते दफ़न कयो पर थोरे अरसे खां पोइ संदन अज़ीज़ लाश कढी मीरापुर खणी विया।
मीर सोराब ख़ान टालपुर वाली ख़ैरपुर संदन वेहण वारे हंधि थल्हे मुबारक जे मथां कुबो ठहिरायो। उन थल्हे ते सूफ़ी साहब जा वेस ऐं हाल धागा रखियल हुआ। हर साल तजल में 25 खां 27 ज़ुल्हज ताईं मेलो लॻंदो आहे, जिते हज़ारे अक़ीदतमंद अची हाज़िर थींदा आहिनि। संदन विसाल खां पोइ संदन न्याणो मोहम्मद ज़ाहिद गादीअ ते वेठो। मीर अली शेर काने लिखियो आहे त ही उन ई घराणे जो रोशन ॾीओ आहे। मोहम्मद ज़ाहिद वॾे कमाल जो साहिबु हो। खेसि 3 फ़र्ज़ंद हुआ, मियां इब्राहिम शाह, शाह फ़ज़लुल्लाह कलंदर ऐं नूरुल्लाह शाह। संदन विसाल 1216 ईस्वी में थियो। खान पोइ मियां इब्राहिम शाह मसनद नशीन थियो। 13 वरिय गादीअ ते रही 1229 हिजरी में विसाल करे विया। हिन ख़ानदान में शाह फ़ज़लुल्लाह कलंदर, जेको शाह इज़्ज़तुल्लाह जो न्याणो ऐं मोहम्मद ज़ाहिद जो विचों फ़र्ज़ंद हो, सो पंहिंजे वक़्त जो वॾो वलीउल्लाह हो। 18 वरियनि जी ॼमार में 9 महीना पुराणी मीरापुर में वञी रियाज़तूं कयाऊं। उतां वरी टंडे ग़ुलाम अली वेझो शाह देवा जे मुक़ाम में अची जोग बचायाऊं। बाद में 40 ॾींहं दलूरीअ में वेठा। उतां वरी कबीर साल जे खूह ते मुराक़बे में वेही रहिया। केतिरा ई संदन मुरीद थिया, जन में मुसलमान, मेंघवाड़, राजपूत शामिल हुआ। संदन केतिरियूं ई करामतूं मशहूर आहिनि। जी सजणों, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो ही अॼोको 35हों प्रोग्राम सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी जे हवाले सां अवां सजणनि जे लाइ पेश कयोसीं। मूंखे उमेद आहे त अॼोके सूफ़ी शहीद शाह इनायत रहमतुल्लाह अलैह खे लफ़्ज़नि जी ॾिनल भेटा वारो ही प्रोग्राम अवां सजणनि ताईं ज़रूरु पहुतो हूंदो ऐं अवां पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा, जीअं मुंहिंजी बि रहनुमाई थी सघे ऐं पतो पवे त अवां सजण तसव्वुफ़ सां केतिरो प्यारु रखो था, केतिरी मुहबत रखो था ऐं केतिरो कमाल दर्जे जी उन कैफ़ियत खे ॼाण रखण जे लाइ मूंसां गॾु हुजो था। इन ते अॼोके लोक अदब सिलसिले जो ही ख़ुसूसी प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैर। अल्लाह वाही।